अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां शाहिद खुसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खुसो ब्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जे बहितरीन ज़बरदस्त अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंजाबी जे नेक्स्ट एपिसोड जेका अचण वारा एपिसोड आहिनि उन्हनि में आख़िर छा थींदो छा न थींदो, सॼी कहाणी तव्हांखे ॿुधाईंदासीं हिन नंढड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं थी सघे त असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुसो ब्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा ऐं अहिड़े हिसाब सां जेको अचण वारा एपिसोड तव्हांजे लाइ बहितरीनु थियण वारा आहिनि। ऐं दोस्तों, ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हाणे अचण वारे एपिसोडनि में सौट सां विढ़ंदा हैदर ऐं सांवल वारा, लेकिन हैदर सांवल खे कॾहिं बि न मारे सघंदो, इहो तव्हांखे ॿुधाए छॾियां। बाक़ी छो त सांवल हिकु हीरो आहे ऐं हैदर हिकु बेकार शख़्स आहे। इन जी पंहिंजी इहा जेका माई आहे इहो ई घुटो ॾेई पूरो करे छॾींदी या इन खे ज़हर ॾेई पूरो कंदी। ऐं हेॾां जेको रहियो थुलो जाबिर जो बि को सुठो अंजाम आख़िरी किस्तनि में कोन थींदो। फ़िलहालु त हू पंहिंजा पलांद हर हिक खां वठे थो, पोइ इन सां बुरो हशर थींदो। रही ॻाल्हि रुंडे जी, इन जो बि आख़िरी किस्तनि में बुरो हशर थियण वारो आहे। ऐं हेॾां जेको आहे चाकर खान जे लाइ बि को ख़ासि अॻिते अपडेट्स वग़ैरह न आहिनि। अचण वारा एपिसोड समझ ज़बरदस्त बहितरीनु थियण वारा आहिनि। असांखे ॾींदा इजाज़त, तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। लाइक सब्सक्राइब ऐं शेयर करणु न विसारींदा। मौला तव्हां ख़ुशि रखे। अल्लाह हाफ़िज़।